क़ौमी असेंबली फाइनेंस बिल 2023-24 जी अक्सरियत राय सां मंज़ूरी ॾेई छॾी आहे। इसहाक डार पारां पेश कयल फाइनेंस बिल जी शिक 3 तरमीम सां गॾु मंज़ूर कई वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे असद शर। जी असद, क़ौमी असेंबली वफ़ाक़ी बजट 2023-24 जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे, अपडेट कजो। जी बिल्कुल, क़ौमी असेंबली फाइनेंस बिल 2023-24 जी मंज़ूरी सां गॾोगॾु आईंदड़ माली साल 2023-24 जी जेका वफ़ाक़ी बजट आहे उन जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। इन महिल असां अॼु आचर जे ॾींहुं इजलास राजा परवेज़ अशरफ जेको स्पीकर आहे उन जी सदारत में थियो। इजलास में जेको आहे नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर इसहाक डार जेके आहिनि मुख़्तलिफ़ जेके आहिनि बिल फाइनेंस बिल जूं मुख़्तलिफ़ शिकूं जेके आहिनि उहे शिकवार मंज़ूर करायूं ऐं पेश कयूं ऐं अक्सरियत राय सां जेके आहिनि मेंबरनि समूरी बजट जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ऐं गॾोगॾु इन सां गॾु जेको हुकूमत जेका पेट्रोलियम ते 50 रुपयनि मां लेवी वधाए 60 रुपया कई आहे उन जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ असद शर।